जी नाज़रीन, सिंध के मुख़्तलिफ़ शहरनि जी हिते कराची में भी सकाफ़त जी तैयारियों अरूज ते पहुतल आहिनि। हर तरफ़ ईद जो समा है। हिते जे माण्हुनि सां असां मालूम कंदासीं त उहो सकाफ़त कहिड़े रीति मल्हाईंदा। अचो त उन्हनि सां मालूम करियूं था हिननि जो छा चवणु आहे। हे जेको टोपी अजरक जो ॾींहुं आहे, हे जेको असां पाण ठाहींदा बि आहियूं अल्हम्दुलिल्लाह। इन जे करे टोपी अजरक जे ॾींहुं जे करे असां लाइ महीनो जेको आहे ईद जो हिसाबु हूंदो आहे। जीअं ईद जा ॾींहं हूंदा आहिनि ईअं ख़ुशी हूंदो आहे, ईअं ईंदा आहिनि, असां ठाहे ॾींदा आहियूं। जेको आहे सो इन में असांजे लाइ बि आहे, गुज़ारो बि आहे अल्हम्दुलिल्लाह। सकाफ़त बि असांजी आहे इन में। इहो त हमेशह ज़िंदा रहंदो इंशाअल्लाह। असां जेको आहे हिन दफ़े सोच टीवी सां जेको आहे न, असां हिन दफ़े भरपूर नमूने मल्हाईंदासीं। छो जो हमेशह हिन एरिया खे, हिन इलाइक़े खे सोच टीवी वारा कवरेज ॾींदा आहिनि। असां हर ॻाल्हि में दुख सुख में गॾु हूंदा आहिनि। सोच टीवी ज़िंदाबाद। जी असां मतिलबु तमामु ख़ुशि आहियूं जो 1 दिसंबर ते सिंधी सकाफ़त जो मतिलबु कल्चर डे असांजो अचे थो। असां इहो मतिलबु हर साल मल्हाईंदा आहियूं। 5000 सालनि खां वठी इहा असांजी सकाफ़त रही आहे सिंध में। ऐं अल्हम्दुलिल्लाह असांजे कराची शहर बल्कि पूरी सिंध में ऐं जोज़ जज़्बे सां इहो कल्चर डे मल्हायो वेंदो आहे। जी छो जो इहो असांजी मतिलबु कल्चर डे आहे। असां हिन खे ख़ुशीअ सां मल्हायूं त इहो असां मतिलबु तमामु सिंधी भाइरनि खे खपे त इहो मल्हाइनि। ऐं असांखे तमामु वॾी ख़ुशी आहे जो असांजो कल्चर डे थो अचे। इहो असांजी सम्झो ईद खां घटि न आहे। सम्झो इहा बि असांजे लाइ सिंधी भाइरनि लाइ ईद जो माहौल आहे। जीअं त तव्हां ॾिसो था साईं, अल्हम्दुलिल्लाह हींअर 1 तारीख़ ते असांजी सकाफ़त ॾींहुं अचे थो। अल्हम्दुलिल्लाह ही सकाफ़त जे ॾींहुं असां जोश ऐं जज़्बे सां मल्हाईंदा आहियूं ऐं इंशाअल्लाह मल्हाईंदा ई रहंदासीं। सकाफ़त जो ॾींहुं आहे असांजो जोश जज़्बे जो। साईं हिन ॾींहं खे अल्हम्दुलिल्लाह ईद वांगुरु मल्हाईंदा आहियूं। हे अल्हम्दुलिल्लाह ॾाढो ख़ुशी थींदी आहे असांखे जॾहिं असांजो हर साल सकाफ़त वारो ॾींहुं ईंदो आहे। ऐं जॾहिं असां हिन ॾींहं में हिन दुनिया खे जेको आहे असीं ॿुधाईंदा आहियूं की इहा असांजी सिंधियुनि जी कल्चर अञा ज़िंदा आहे। असीं ज़िंदा आहियूं, सिंधियुनि जा वारिस ज़िंदा आहियूं। हर हिक खे ॿुधाईंदा आहियूं असांखे इहा असां सिंधी आहियूं ऐं इंशाअल्लाह सिंधी ई रहंदासीं ऐं सिंध जा रहण वारा आहियूं, सिंध जा असल मालिक। असां ईअं समय त ईद जे ॾींहुं वांगुरु ई ख़ुशी मल्हाईंदा आहियूं पंहिंजी। ऐं इंशाअल्लाह असां सोच टीवी वारनि सां कठे इंशाअल्लाह मल्हाईंदासीं। बाक़ी त असां सां कुझु मीडिया वारनि जे हिसाब सां असांजे हिन टोपी अजरक ते कुझु ॻाल्हियूं थियूं जेके से बि असांखां बर्दाश्त न आहिनि। असांजो चवणु इहो ई रहंदो त सिंध टीवी वारनि खे बि ॿियनि खे बि सभिनी खे त असां सां साथ निभाइनि ऐं असांजे सिंधी टोपी अजरक ऐं असांजी सकाफ़त आहे ऐं असांजी उन सकाफ़त में असांजो साथ ॾियनि। ऐं इंशाअल्लाह असां अॻिते बि मल्हाईंदा रहंदासीं जेसि ताईं दम आहे। ऐं सिंध असांजी आहे, सिंधियुनि जी आहे। इंशाअल्लाह असां सिंध सां गद्दारी थियण बि कंहिंखे न ॾींदासीं। ऐं हीअ असां ॾींहं ईअं मल्हाईंदा आहियूं जीअं ईद जो ॾींहुं मल्हायो वञे ऐं इंशाअल्लाह अॻिते मल्हाईंदा रहंदासीं। जीअं सिंध जाग वेठा ई घोट तोखे सिंधड़ी पई सरड़ा करे, मरनि पयूं मारवियूं काबू आहिनि कोट, अच त उन्हनि जे ओट च ॾाढनि खे ॾारे विझूं। जीअं त हींअर सोच टीवी वारियूं तमामु शुक्रिया अदा कयूं जेको असां सां गॾु आहिनि ऐं हिन चैनल बीठा आहिनि। हींअर असीं भरपूर नमूने सां 1 मई ते ज़बरदस्त सां ॾियारो कंदासूं। 1 दिसंबर ते ज़बरदस्त मल्हाईंदासूं। हिन जनम हुन जनम वचन था कयूं सिंध तुंहिंजो थियां तुंहिंजो थियां। त जीअं हर साल वांगुरु असीं हीउ जेको ॾियारो मल्हायूं था ऐं इंशाअल्लाह भरपूर नमूने असीं मल्हाईंदासीं ऐं संगत साथ सभु गॾिजी हूंदी। ऐं जेके आहिनि साथी ऐं सोच टीवी वारनि जा असीं थोरा त आहियूं जंहिं असांजो मान मथां कयो आहे। महिरबानी। असीं सोच टीवी जेको ऐलान कयो आहे सकाफ़त कल्चर डे मल्हाइण जो, जेका असां जिन खे क़ौमी ईद बि चई सघूं था, हुननि जी तमामु दिलि सां भलीकार कयूं था। ऐं मुतहदा बंगाल फोरम जेको आहे सो सोच टीवी सां गॾु ई आहे ऐं क़दम सां क़दम मिलाए सकाफ़त जेका आहे सकाफ़ती ईद आहे उहा भरपूर नमूने सां मल्हाईंदासीं। ऐं दिसंबर जे पहिरें हफ़्ते खे सकाफ़ती हफ़्तो तौर ई असां मल्हाईंदासीं। दोस्तों ऐं शुक्रगुज़ार आहियां सोच टीवी वारनि जो जिन ही दर्द महसूस कंदे असांजे गड्डा GS99 जे इलाइक़े में मुख़्तलिफ़ सिंधी माण्हुनि खां पंहिंजा वीचार वरिता सकाफ़त जे हवाले सां। मां ॿुधाईंदो हलां त सिंध जी सकाफ़त हज़ारे साल पुराणी तारीख़ रखंदड़ सकाफ़त आहे जंहिंखे
सिंधी माण्हू हमेशह ईद जो ॾिहाड़ो सम्झी करे मल्हाईंदा आहिनि। हिन साल बि हर सिंधी माण्हू सिंध नेशनल पार्टी जा कारकुन असां समेत अॼु ही जेको 1 दिसंबर ते सकाफ़त जो ॾिहाड़ो मल्हाइण जो ऐलान थियो आहे उनखे ईद जो ॾिहाड़ो सम्झी इबादत सम्झी करे असां मल्हाईंदासीं ऐं मल्हाइणु घुरिजे। पर अर्ज़ु करियां सकाफ़त हर क़ौम खे हर ज़बान रखंदड़ माण्हू खे पंहिंजी सकाफ़त प्यारी आहे, पर असांजी सिंध जी सकाफ़त पूरी दुनिया में मशहूरु आहे। हज़ारे साल पुरानी तारीख़ रखंदड़ सिंध जी सकाफ़त टोपी अजरक पटको इहा असांजी सकाफ़त आहे जेके असांखे मल्हाइणु घुरिजे। ऐं सॼी सिंध जे ओढ़नि पकनि नंढनि वॾनि सिंधी भाउरनि खे चवंदुसि त सकाफ़त जे ॾियारे खे ज़रूरु मल्हायो, पर उन सां गॾोगॾु इन ॾिहाड़े ते जेके असांजा सिंध मां क़ौमी कारकुन सिंध जी मोहबत जे ॾोह में खंभे गुम कया विया आहिनि रियासत तरफ़ां, उन्हनि खे बि यादि करणु घुरिजे। ही लखे माण्हू सकाफ़त जो ॾिहाड़ो मल्हाइनि था, पर जेकॾहिं इन लखनि माण्हुनि जे हुजूमनि में उन क़ौमी कारकुननि खे यादि कंदा, उन्हनि जी आज़ादीअ लाइ मुतालबो कंदा, त मां सम्झां थो त सकाफ़त जे ॾिहाड़े मल्हाइण खां ही बि घटि कोन्हे को, ही बि हिकिड़े क़िस्म जी इबादत आहे। हू बि सिंध सां मोहबत करण जे ॾोह में खंभे गुम कया विया आहिनि। इन जे करे सकाफ़त सां गॾोगॾु उन क़ौमी कारकुननि लाइ बि आवाज़ु उथारणु घुरिजे। हीअ असां ते क़ौमी फ़र्ज़ु आहे। असीं उन्हनि जा वारिस आहियूं, जीअं असीं सकाफ़त जा वारिस आहियूं अहिड़ी तरह क़ौमी कारकुननि जा सिंधी माण्हुनि जा बि वारिस आहियूं। तंहिं करे असांखे सकाफ़त सां फ़र्ज़ु सम्झी क़ौमी कारकुननि जी आज़ादी लाइ बि आवाज़ु उथारणु घुरिजे। महिरबानी आहे असांजे सोच टीवी वारनि जी, जिन असांखे पंहिंजो क़ीमती टाइम ॾेई ऐं हिन सिंध जे सकाफ़त जे ॾिहाड़े खे अॻिते वधाइण जे लाइ पूरी दुनिया में पैगाम पहुचाइण लाइ पंहिंजो क़ीमती वक़्तु कढी असांखे ॿुधो ऐं असांखां वीचार वरिता। ऐं जस्ट पेश थो कयां सॼी उन जी टीम खे, सोच टीवी वारनि जी सॼी टीम खे जस्ट पेश थो कयां, सलाम पेश थो कयां। इंशाअल्लाह हमेशह जीअं हिन साल ऐं अॻिते बि इन पैगाम खे अॻिते वधाईंदा, पंहिंजी सकाफ़त खे हमेशह यादि रखियो ईंदा। जी नाज़रीन, कराची वासियुनि जी तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं। हिननि जो इहो ई चवणु आहे त असां हर साल सकाफ़त जो ॾियारो जोश जज़्बे सां मल्हाईंदा आहियूं, पर हिन साल 1 दिसंबर ते बि वॾे धाम धूम सां मल्हाईंदासीं। सालम डायरी सां गॾु जयराम पड़ियार, सोच टीवी, गटा, कराची। मां सिंधू अची सजाई दोस्तों जो अमड़ खीर मनाई। सब्सक्राइब कयो अमांजे पंहिंजो चैनल सोच टीवी के ऐं बेल आइकन के दबाइण कदें भी न विसारींदा। सब्सक्राइब करें आपके अपने चैनल सोच टीवी को और बेल आइकन पर क्लिक करना ना भूलें। डोंट फॉरगेट टू सब्सक्राइब आवर चैनल सोच टीवी एंड प्रेस द बेल आइकन।